असां तव्हांजे तवसुस सां इहो मुंहिंजे जे दोस्तनि खे मैसेज था ॾियूं त यार महिरबानी करे पंहिंजा ॿार स्कूल मोकिलियो। असांजो उस्ताद न गुस्साईंदो, सवाल ई पैदा कोन्हे। तव्हांजा 5 SS आहिनि, तव्हांजा प्रिंसिपल आहिनि, उस्ताद आहिनि, JST आहिनि, सभु अचनि पिया। ऐं ॿिए टे ॾींहं विज़िट करियां पियो ऐं इनशाला विज़िट बंदि हाणे कोन्ह थींदो। ऐं तव्हां असांजो साथ ॾियो, साफ़ी भाइरो, समाजी दोस्तो, गॾिजी सॼी पाणी सिस्टम हलाईंदासीं। न अकेलो प्रिंसिपल थो हलाए सघे, न अकेलो टीओ थो हलाए सघे। जेसीं माइट, साफ़ी, समाजी वर्कर गॾिजी असां सां इतिहाद थी कमु न कंदा त का बि शइ कोन्ह थींदी। असां अव्हांखे वरी साफ़ियुनि खे ऐं सोशल वर्करनि खे या अपील था करियूं, असांजी मदद करियो। असांजो हीउ इदारो बहितरु आहे ऐं हिन ते करोड़े रुपया ख़र्चु थिए पियो। इहो तव्हांजे लाइ आहे, तव्हांजे इलाइक़े जे लाइ आहे, तव्हांजी भलाई लाइ आहे। असां उमेदु कयूं था त तव्हां खां असांखे साथ मिलंदो ऐं असीं पंहिंजी जदोजहद कॾहिं बि कोन्ह छॾींदासीं। आउं पंहिंजी विज़िट में कंहिंखे बख़्श कोन्ह कंदुसि, केर बि हुजे, इनशा अल्लाह ताला। वॾी महिरबानी। अर्ज़ हीअ आहे, असां जागृता रैली करण जी तॾहिं असां महसूसु कई थी त असांजे स्कूल में एब्सेंट तमामु घणो ॿार आहे। असां 12 दफ़ा पेरेंट्स सां मीटिंगूं कयूं आहिनि, पर उन्हनि मंझि कुझु ख़ातिर ख़्वाह असांखे रिज़ल्ट मिली आहे, पर घणी न मिली आहे। अॼु असांखे शहर में निकिरण जी ज़रूरत इन करे पई त असां डोर टू डोर, शॉप टू शॉप वञूं, हर माण्हू खे चऊं त बाबा महिरबानी करे ॿारनि खे स्कूल तव्हां मोकिलियो। छाजे करे जो गवर्नमेंट जॾहिं हेॾो सारो ख़र्चु करे थी, तव्हांखे बिल्डिंग प्रोवाइड करे ॾिनी आहे, तव्हांखे उस्ताद प्रोवाइड करे ॾिना आहिनि, उन खां पोइ हर सहूलियत तव्हांखे किताब गवर्नमेंट ॾिना आहिनि। उन जे बावजूदि बि जेकॾहिं रिज़ल्ट नथी अचे त पोइ कंहिंते असां ॾोह करियूं। ताज़ो अॼु तव्हांजे स्कूल में असां सोलर प्लान लॻायो आहे, तक़रीबन 2.5 लख 3 लख रुपए जो सोलर लॻायो। छाजे लाइ सोलर लॻायो? इन करे त ॿार खे गर्मी थिए थी या रोशनी न हूंदी आहे त असां सोलर ते सॼो सिस्टम हलायूं पिया। त सोलर लॻायो आहे, उन खां पोइ उस्ताद आया आहिनि, इन जे करे त असांजा ॿार पढ़नि। मूंखे उमेदु आहे मुंहिंजे सॼे मोया जे दोस्तनि सां, छाजे करे मोया मुंहिंजो पंहिंजो घरु आहे, त मुंहिंजी वधि में वधि कोशिशि इहा आहे त ॿार जेतिरो पढ़ी सघनि असां उन्हनि खे पढ़ाए सघूं। त इन जे करे मुंहिंजी वधि में सभिनी खे अपील आहे, सभिनी ॻोठ वारनि खे, त महिरबानी करे ॿार मोकिलियो त जीअं उस्ताद जेके आहिनि उनखे पढ़ाए सघनि। इस रैली का मकसद यही है कि जो भी स्टूडेंट्स हमारे स्कूल में नहीं आ रहे हैं, जो बाहर हैं स्कूल से, आउट ऑफ द स्कूल है, हमारी कोशिश है कि वो इस रैली के तवज्जुह से वो जो पेरेंट्स हैं वो एडमिशन करवाएं अपने बच्चों का। और जितने भी पेरेंट्स हैं यहाँ मोया में, उनसे मेरी रिक्वेस्ट है कि अपने स्टूडेंट्स को एडमिशन करवाइए। और यहाँ माशाल्लाह काफ़ी कॉम्पिटेंट जो टीचर्स हैं वो हैं, लेकिन स्टूडेंट ना होने की वजह से जो आउट ऑफ द स्कूल है उनकी वजह से जो प्रॉब्लम्स आ रही हैं वो उसमें इंशाल्लाह ताला हम इसको रिज़ॉल्व करेंगे। और जितने भी यहाँ स्टूडेंट्स हैं और पेरेंट्स हैं और जो यहाँ मौजूद हमारे पर्सनस हैं, उनसे रिक्वेस्ट करें कि जो भी पेरेंट्स हैं वो अपने स्टूडेंट्स का एडमिशन करवाएं, अपने बच्चों का एडमिशन करवाएं। रहमान रहीम। आऊं मोहतरम साईं राजा निसार साहब डिस्ट्रिक्ट ऑफिसर, साईं अज़ीम शाह तालका ऑफिसर साहिब, ऐं ॿियो असांजो प्रिंसिपल साईं निसार आबासी साहिब, इन्हनि खे शाबिल हुजे। ऐं ॿियो असांजा जेके उस्ताद साहिबान आहिनि, इन्हनि सभिनी खे शाबिल हुजे। अॼु ही जेका रैली इन्हनि कढी आहे, असांखे शर्मसारी थिए थी, तकलीफ़ थिए थी त असां जेके बि असांजे हिन इलाइक़े जा वालिदीन आहिनि, ऐं मूं ॾिठो आहे त उहे तक़रीबन जेको आहे सो पंहिंजे औलाद खे तालीम जे हिसाब सां जेको आहे सो को बि ध्यानु कोन था ॾियनि। इन जो मक़सदु इहो हूंदो आहे त हमेशह दुनिया में किथे बि ॾिसो, पहिरीं माइट उथंदा आहिनि त पंहिंजे बचनि खे तयारु करे स्कूल ताईं पहुचाईंदा आहिनि। पोइ 5 ॾींहं 8 ॾींहं 15 ॾींहं स्कूल मां वरी ख़बर वठंदा आहिनि त असांजो ॿारु पढ़े पियो या केॾांहुं निकिरी वियो आहे या हू रोल आहे, रुले थो। त मूं जेका मिस्टेक ॾिठी आहे वधि में वधि अवल असां माइटनि जी आहे। उनखां बाद में असां ॾिसूं जेकर शागिर्द अचनि था, उन खां पोइ जेकर का उस्तादनि में कमी कोताही आहे उहो बि चवणु असांजो फ़र्ज़ु आहे उन्हनि खे। त अहिड़े हिसाब सां जेको आहे सो आऊं वधि में वधि जेको आहे सो चवंदुसि त उन्हनि वालिदीन साहिबान खे, असांजा जेके बि अज़ीज़ आहिनि, इलाइक़े जा माण्हू आहिनि, उहे जिन जा भला औलाद बि कोन्हनि, उहे बि पाड़े ओड़े में ताईद कनि, हिदायत कनि त पोइ पंहिंजा ॿार स्कूल में छॾियो। आऊं टंडे मोहम्मद ख़ान में ॾिसां पियो त टंडे मोहम्मद ख़ान में वधि में वधि असांजी यूनियन काउंसिल, गुलाब शाह बागराणी, ई जेके एरिया आहिनि 2 टे यूनियन काउंसिलूं, इहे तमामु तालीम जे हिसाब सां पोइते आहिनि।
ऐं गुज़ारिश कंदुसि वालदीन साहब खे महिरबानी करे पंहिंजी महिनत करियो कोशिशि करियो त ॿार पढ़े। मानी ऑफिसर साहब अॼु वीचारा वरी वापसि आया आहिनि दोबारो पहिरीं मीटिंग थी तमामु गॾु आहे त सभिनि जी इहो आहे त ॿारनि खे स्कूल मोकिलियो। हाणे ख़ाली ॿार मास्टर वेठा हूंदा पघार कंदा कहिड़ो फ़ाइदो। सभई महिरबानी करे असीं अपील कंदा यूसी मोया जे अवाम खे त सभई माइट जेके आहिनि वालदीन उहे पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलीनि। जी हितां को ऑफिसर थिए उन में असांजी बि इज़त आहे, अवाम जी बि इज़त आहे, यूनियन जी बि इज़त आहे, सूबे जी बि इज़त आहे, मुल्क जी इज़त आहे।